खैरपुर जी फैज़ाबाद कॉलोनी में रिटायर्ड उस्ताद मंसूर आराई मुबैना तौर अगवा थी वियो है। मुबैना अगवा थियल जे घरवारी इरम फातिमा तस्दीक करे छॾी आहे। वहाँ अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ है। खैरपुर में फैज़ाबाद कॉलोनी में रिटायर्ड उस्ताद मंसूर आराइन मुबैना तौर अगवा थी वियो है। मुबैना अगवा थियल जी घरवारी इरम फातिमा तस्दीक करे छॾी आहे। मुड़स ॻोठ गजो में प्लाट ते वियो त कार सवार खेसि अगवा करे विया। मुड़स जी जान खतरे में आहे। SSP के अपील है त बाजियाब करायो वने। अवां के अपडेट कंदा हलूं। खैरपुर में फैज़ाबाद कॉलोनी में रिटायर्ड उस्ताद मंसूर आराइन मुबैना तौर अगवा थी वियो आहे। तफसील मालूम कंदासीं। खैरपुर में आवाज़ TV जो रिपोर्टर शकील जामरी लाइन ते मौजूद है। जी शकील, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, खैरपुर जी फैज़ाबाद कॉलोनी जो रहवासी रिटायर्ड टीचर है मंसूर आराई, उन के जेको आहे हथियारबंदनि पारां उन वक्त अगवा कयो वियो, जंहिं वक्त हू गुजो में पंहिंजे प्लाट ते मौजूद हो। उन हवाले सां ज़ाल आहे इरम फातिमा आराई, उन अगवा जी तस्दीक कंदे ॿुधायो आहे त खेसि जेको आहे गुजो मां प्लाट तां अगवा कयो वियो आहे। ऐं जंहिं बाद हिन जेको आहे खैरपुर पुलिस सां राब्तो कयो ऐं संदसि लोकेशन जेका है वह मालूम कई थी त लोकेशन इन वक्त पंजाब जी जेको आहे मिली रही है। ऐं अगवा कंदड़नि जेको आहे हिननि सां राब्तो करे धमकी ॾिनी आहे त उहे पुलिस सां राब्तो न कनि, न त रिटायर्ड उस्ताद खे जेको आहे क़त्ल कयो वेंदो। रिटायर्ड उस्ताद जी घरवारी इरम फातिमा वस वारनि खां मुतालबो कयो आहे त संदसि अगवा थियल मुड़स जी बाज़ियाबी जे लाइ जेको आहे तकड़ा कदम खया वञनि, जीअं संदसि जिंदगी बची सके। जी ठीक है, वरी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।